दरगाह अलिया लवारी शरीफ़ जे 5 सजादा नशीन हज़रत इमामुल औलिया ख्वाजा मोहम्मद सईद मुहाजिर मक्की नक्शबंदी क़ुद्दस सिरहा जिन जो 123हों उर्स मुबारक दरगाह अलिया लवारी शरीफ़ समेत मुल्क जी कुंड कुड़िछ में निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो। जॾहिं त मुख्य इज्तिमा दरगाह अलिया लवारी शरीफ़ ते थियो। उर्स शरीफ़ में ज़ोहर नमाज़ बाद क़ुरान ख़्वानी ऐं तस्बीह तहलील थी, जंहिं बाद मुर्शिद जी शान में कसात ख़्वानी ऐं आख़िर में दरगाह अलिया लवारी शरीफ़ जी दस्तूरी दुआ पढ़ी वई, जंहिं सां गॾु मुल्क क़ौम ऐं पाक फ़ौज जी सलामती ऐं ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआ पिणु कई वई। उर्स शरीफ़ जा मुकमल इंतज़ाम दरगाह अलिया लवारी शरीफ़ जे मौजूदा सजादा नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक़ कुरैशी नक्शबंदी जिन जे तरफ़ां कया विया।